करमपुर भरसा तालके ठुल के ॻोठ करीमदाद बंगलाणी में उर्डी वबा तबाही मचाए छड़ी। उर्डी सबब 1 साल जो ॿारड़ो मोहम्मद नवाज़ पुट बाबन बंगलाणी फौत थी वियो आहे, जॾहिं त ॻोठ ऐं भरपासे जा केतिरा ई ॿारड़ा उर्डी में मुब्तला हुअण जो शक ज़ाहिर कयो आहे। ॻोठाणनि ॿुधायो त डॉक्टर सरदार अली आंकड़ो मूजिब फौती ॿारड़ो उर्डी में मुब्तला हो। ॿिए तरफ़ ॻोठाणनि वधीक दाईंदे चयो त असांजे ॻोठ ऐं भरपासे जा केतिरा ई ॿारड़ा उर्डी में मुब्तला आहिनि, उन जे बावजूदि सिहत अमलो ॿारनि खे टीका लॻाइण नथो अचे। हुननि वसवारनि खां अपील कई त असांजे ॻोठ में उर्डी जे फैलाउ जो नोटिस वठी बक़ाया ॿारनि खे उर्डी खां हिफ़ाज़ती बचाव जा टीका लॻाया वञनि। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।